सिंधी आखाणी सुहिणी यादि भाग 31। आयशा आईने जे साम्हूं निहारे करे पंहिंजो पाण खे सम्झायो ऐं चयो, आइडिया। मूवी चालू थी वञे, मां 2 मिंट रखी पोइ थी वञा पई त अंधारो थी वेंदो, मूंखे हिन जो सामनो बि न करणो पवंदो। इहो वीचार मन में हाणे करे ॾाढो ख़ुशि थी। छो न ख़ुशि थींदी? थोरी देरि लाइ पंहिंजे पाण खे तसली ॾेई छॾी कि मां सॉरी कीअं चवंदमि। ठीकु आहे, मूवी चालू थी वई। आयशा अंदरि जीअं ई वई तीअं हिनखे मन में अजीब सी कशमकश थियण लॻी कि पासे में वञा त सॉरी चवां कि न, ॾिसां केरु आहे। उनखे अलाही त न लॻो आहे, पर कंहिं बि सवालनि जो जवाबु उनखे मिली सघे ईअं कान हुयो। जीअं ई कुर्सीअ ते वेठी त उनखे पासे में ध्यानु पइजी वियो कि हिन कुर्सीअ ते कोई कान आयो आहे। उनखे ईअं थियो, ओहो, मूवी अध में छॾे त कोन हली वियो मुंहिंजे करे? बाप रे, ईअं कीअं थो थी सघे? वरी वापसि ॿिया सवाल। उनजे मन में ब्रेकिज कान पई अचे। 2 हथ अखियुनि खे जोर सां बंदि करे कुर्सीअ जे टेके सां आराम सां वेठी। ओह, अॼु छा थी वियो? बसि ईअं सोचींदे उन जा 2 हथ अखियुनि ते ई हुया। तीअं पासे में इनखे हल्को सो अहसासु थियो कि मुंहिंजी कुर्सीअ जे पासे में कोई अची वेठो आहे। 2 अखियुनि तां हथ हटाए पंहिंजे खाॿे पासे कंधु करे ॾिठो, उनजे फेस में निहारियो ऐं उनजे हथ ॾे निहारियो। हा, इहो ई इंसानु आहे। सॉरी चवां कि न, सॉरी चवां कि न। इन कशमकश में 5-10 मिंट हली विया, पर हिन जो ध्यानु त मूवी में साम्हूं बिल्कुलु बि कान हुयो। सॉरी चवणो आहे कि न, सॉरी चवणो आहे कि न, बसि इन ख़्यालनि में मूवीअ ॾे हल्को हल्को ध्यानु ॾेई रही हुई। आख़िरकार इन जी ग़लती त वॾी हुई, हिमत त हिनखे रखणी हुई, पर ज़्यादा बि कुझु न पई ॻाल्हाए सघे, छो त जेके मिज़मान हुया उहे रोकी जा रिश्तेदार हुआ। अचानक उनजे मन में ख़्यालु आयो कि जे मां हिन सां ॻाल्हायां थी त रोकी जा मिज़मान कुझु ग़लति न सम्झनि। बसि इन ख़्याल खे मन में आणे करे चुप रही। पर थोरी त हिनखे हिमत करणी हुई। हा, सॉरी चवण में कोई थोरी वांदो आहे। थोरी देरि खां पोइ वापसि इन जो हथ भटकियो। तीअं हिन तरह ई आॾो कंधु करे मौक़ो ॾिसी चयो, सॉरी। अमन इन जो आवाज़ ॿुधी वापसि चरियो थी वियो। ही चइबो आहे आशिक़। सिर्फ़ु हिकु शब्द ॿुधी करे चरियो थी वञणो। जेतिरियूं बि मुलाक़ातियूं थियूं आहिनि, सॉरी शब्द ई ॿुधो आहे। वाह, कुझु बि जवाबु न ॾिनो, कंधु लोॾियो। आयशा बि कंधु साइड में करे छॾियो। मूवी पूरी थियण ताईं कुझु बि न निहारियो न ॻाल्हायो ऐं हिन जो चहिरो बि न ॾिठो त हीउ कहिड़ो थो लॻे, कीअं थो लॻे। बसि मूवी पूरी थी, उतां 2 निकिरी विया पंहिंजे पंहिंजे लेखे, हू पंहिंजे दोस्तनि सां, हू पंहिंजे रिश्तेदारनि सां। ॿाहिरि निकिरी करे जीअं ई कार में वञण लॻा, तीअं अमन जो पाछो मन थियो, मां हिकु नज़र ॾिसां, पर आयशा जो पुठियां जो सीन ॾिसण आयो। उन जा लंबा वार, अच्छी ड्रेस, पुठियां खां त ॼण का परे पई लॻे। सचमुच जॾहिं हिन चयो हो न,
परी, उहे हिनखे शब्द यादि पिया अचनि। सचमुच कुदरत वारे केॾी न सुठी परी ठाही अथई।